अहम ख़बर खां वाक़िया ॻाल्हि ॾींदालू कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मुल्क में कानून ऐं इंसाफ़ सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे। अदम बर्दाश्त जो कल्चर सभिनी लाइ ॾुखाइण जो सबबु आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त समाज में आयल शयूं आहिस्ते आहिस्ते तब्दील थींदियूं आहिनि। हुन चयो त जस्टिस तसदुक़ जिलानी खे भेटा पेश करे थो। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मुल्क में कानून ऐं इंसाफ़ सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे। अदम तहफ़ुज़ जो कल्चर सभिनी लाइ ॾुखाइण जो सबबु आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त समाज में आयल शयूं आहिस्ते आहिस्ते तब्दील थींदियूं आहिनि। हुन चयो त जस्टिस तसदुक़ जिलानी खे भेटा पेश करे थो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मुल्क में कानून ऐं इंसाफ़ सभिनी लाइ बराबरि हुअणु घुरिजे।